असीं एहतिजाज इन करे कयूं था त हुसैन बख्श खे 4 पुट हुया, फ़कीर नेमत, फ़कीर उल्फत, फ़कीर रहमत ऐं फ़कीर लियाकत। 3 अलाह खे प्यारा थी विया आहिनि। फ़कीर लियाकत हाल हयात आहे, अलाह खे हयात ॾे, पर तव्हां पाण सम्झी सघो था त ॾाॾे जी जेको आहे मिल्कियत जेकॾहिं 15,000 एकड़ आहे त 4 भाइरनि में भेनरुनि में शरई कानून मुताबिक़ विरासत थियणु घुरिजे, पर हिते ईअं न आहे। हिकिड़े भाउ खे 500 आहे, ॿिए भाउ खे 200 आहे, टे भाउ खे 100 आहे, हिकिड़े खे 8-10 हज़ार। असीं चऊं था त हीअ हिकिड़ो असां ॿी का गैर कानूनी घुर कोन था कयूं, असां हिकिड़ी कानूनी ऐं शरई घुर था कयूं त ॾाॾे जी मिल्कियत में उनजी औलाद शरई लिहाज़ सां मुकमल विरासत जा हक़दार आहिनि, उहा विरासत मिलणु घुरिजे। पर ताक़त, पैसो, ॾाढ, हथियार जे ज़ोर ते सॼी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे वेही रहिया आहिनि। इन करे असां अॼु पुरमन सां वेठा आहियूं। सुभाणे थी सघे थो संगत जी सलाह सां असां उहो धरणो त कंटिन्यूस रहंदो ई रहंदो, थी सघे थो असीं बुख हड़ताल करे विझूं। कलाक थी चुका आहिनि, मां सम्झां थो त मतलब 11 कलाक या 12 में दाख़िल थी रहियो हूंदो असांजो हीउ धरणो। हिन ई रोड ते हिते वेठा आहियूं, पाण सां थियल ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़, वॾेरे जे ख़िलाफ़ वॾी तकलीफ़ में आहियूं, वॾी अज़ियत महसूस कयूं पिया। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, असां साईं जेमसिद जा फॉलोअर आहियूं ऐं असांजा मक़सद, क़ौमी मक़सद, गॾियल मक़सद, इज्तमाही मक़सद ई तरजीह रहिया आहिनि। कॾहिं बि असां इनफ़रादी शख़्सी मफ़ादनि या फ़ाइदनि खे तरजीह कोन ॾिनी आहे। सिंध जे ज़मीनुनि ऐं पाणी जे लाइ जदोजहद कई आहे। अॼु उन जी ज़मीन ते उनजो ई चाचो लियाकत अली ख़ान कब्ज़ो कई वेठो आहे। सुबुह खां वठी क़ौमी कारकुन, क़ौमी अॻवान हिकिड़े रोड ते धरणो हयूं वेठा आहिनि। हुनजी औताक साम्हूं आहे, उन में इख़लाक़ी जुरत इहा नाहे, हू हिते जा जेके सरदार ऐं वॾेरा आहिनि उन्हनि खां बि पाण खे मथां थो सम्झे। हुनजे घर जे साम्हूं ही हेॾी वॾी कैंप लॻी पई आहे जंहिंमें सभई क़ौमी कारकुन वेठा आहिनि। हुनखे इहो बि जेको आहे सो न थियो आहे त हू हिन कैंप ते अची चवे त बाबा मां फ़ैसिले जे लाइ राज़ी आहियां। हीअ जेके बि दोस्त वेठा आहिनि घुर कहिड़ी था कनि, इहे का हुनजी जाइदाद खसण जे लाइ कोन वेठा आहिनि, पर हू चवनि था त सिर्फ़ु ॻाल्हियूं ॾे